नाज़िन फुलजी स्टेशन में गुजरियल 10 ॾींहनि खां बिजली न हुअण ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज पणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नदीम राजपूत जी ही रिपोर्ट। 6 महीननि खां वठी असांजे पाड़े जी लाइट कान्हे का। उन खां पोइ 10 ॾींहं ट्रांसफार्मर हले थो। 10 ॾींहनि खां पोइ असां खां चंदो था वठनि 300-400 रुपया फी घर। उहो शेरू लाइनमैन गॾिजी खाई उनखे जुगाड़ करे ठाराए वरी उनखे 5 ॾींहं 10 ॾींहं धमाको था ॼाराइनि। इहो सिलसिलो तक़रीबन 6 महीननि खां वठी असां सां हलियल आहे। उन खां पोइ वरी असां सां कुझु पाड़े वारा कुझु लेनमैन आया त हे चंदो कयो फी 1000 घर तव्हांखे ट्रांसफार्मर न ऐं उन खां पोइ तारियूं नयूं करे तारियूं तव्हांजो ट्रांसफार्मर न सड़ंदो। उहो 1000 चंदो करे 2 लख रुपया हिननि जो चंदो थियो जेको हुननि पाण में गॾिजी खाई आहे। सिर्फ़ु रगो हिकिड़े पोल ताणी तारियूं नयूं आहिनि। उहो जेको सड़ियल ट्रांसफार्मर बाहि लॻल उनखे रंग रूप ॾेई ऐं उन्हनि अचे पंहिंजो फिट करे ऐं उन हलायो। वरी जॾहिं असां चङनि मठनि खे दायूं ॾिनियूं कुझु बि न थियो। 10 ॾींहनि खां वरी कल्ह छा कयो 2 केबिल जूं तारियूं खणी 2 पोलनि ते छिके ऐं परते कुंडियूं एसियूं सभु कुझु पहले तव्हां निमाईंदा हो तव्हां हलियो त मां तव्हांखे भरायां ऐं असां भरे बि आहियूं तव्हांखे ॾियूं था। उहे कुंडियूं एसियूं सभु शयूं हलनि पतियूं। असांजे सिर्फ़ु 2 पोलनि खे कटियो लेनियूं हेठां मीटरनि खे बि न कुंडियूं त सॼी फुलिजी में आहिनि। एसियूं 400 सॼी फुलिजी में ॿरनि पतियूं पर सिर्फ़ु असांजे पोल जे लाइ नाइजाज़ी आहे। छाजे करे न कंदो असां इतिजाज हर रोज़ कंदासीं जे असां न कयो असां कोर्ट ईंदासीं। 2,40,000 हिननि असांखां वरिता आहिनि ज़ाती कसम ते ॻाल्हि आहे ऐं इंटीग्रेशन में बि हिन ते मां केस कंदुसि त हिननि असांखां पैसा वरिता आहिनि। गॾिजी जेके तव्हांजा निमाईंदा 2-3 आहिनि उहे साईं अलाह बचायो ऐं शेर दरेशाणी इन्हनि चंदो करे लाइन सुपरिटेंडेंट पैसा वठी उन्हनि खाधा आहिनि। इन्हनि खे असां न बचकींदासीं जे असांजो कंहिं बि इंसाफ़ न कयो त। कुंड नारनि जी बिजली हले थी मीटर नारा वीचारा तड़पी मरी आहे। सोलर प्लेट ते पंहिंजो गुज़ारो पिया कनि। हर महीने मीटर नारा पंहिंजा बिल पिया पियारनि। खुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। हिन बिजली वारनि खे खुदा दोज़ख में मोकिले। साईं जीअं त असां 6 महीननि खां बिजली वारनि जे अज़ाब में आहियूं। हिननि खे असां 1000 1500 रुपया हर महीने ॾियूं था ऐं मीटर जा बिल बि पियारींदा। 6 महीननि खां बिजली न आहे पोइ बि यूनिट हणी असांखे मोकिलींदा पर उहे बि असां पेड कयूं था। हींअर जॾहिं ट्रांसफार्मर सड़ी वियो वरी ठही आयो आहे 15 ॾींहनि खां हले पियो थो त असांजी बिजली न आहे। छा असां कहिड़ो ॾोह कयो आहे जॾहिं असांजा 2 मीटर आहिनि असां हर महीने पेड बि कयूं था त छो नथा ॾियनि। जॾहिं लाइन सुपरिटेंडेंट चवां थो त बिजली ॾे चए थो हितां वठी वञे उतां था वठूं 5000 केरु भरे तारुनि जा ऐं जेकॾहिं विच में कुंडियूं लॻनि उन्हनि जो ज़िम्मो कंदो आहे।